जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कंधकोट का इरफान अली लासारी जे रिपोर्ट मूजिब कंधकोट वेझो बख्शियापुर अंधी स्टाफ वटि 2 ॾींहं अॻु क़तल थियल 5 ॼणनि जी कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ मक़तूलनि जे वारिसनि पारां इंडस हाईवे रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक हुजण करे गाॾियुनि जूं ॾिघियूं कतारूं लॻी वयूं। बख्शियापुर अंधी स्टाफ वटि 2 ॾींहं अॻु क़तल थियल ईदन ढूमकी, बरकत ढूमकी, पीर बश्क ढूमकी, धणी बश्क ढूमकी, नूर अहमद ढूमकी जा पुलिस कातिल गिरफ़्तार न करे सघी। मक़तूल नौजवाननि जे वारिसनि आबिद हुसैन ढूमकी, जावेद ढूमकी, अब्दुल करीम ढूमकी, मोहम्मद पनाह ढूमकी ऐं ॿियनि इंडस हाईवे रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 ॾींहं पहिरियां ढूमकी बिरादरी जे हथियारबंदनि बेगुनाह असांजे 5 माण्हुनि खे सरेआम शहर में क़तल कयो, जंहिंजो केस बख्शियापुर थाणे ते दाख़िल कराईसूं। 2 ॾींहं गुज़री विया पर बख्शियापुर पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। हिननि चयो त बख्शियापुर पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, रिश्वत एवज़ जवाबदार गिरफ़्तार नथी करे। जवाबदार असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि IG सिंध, DIG लाड़काणू ऐं SSP कश्मीर खां मुतालबो कयो त फ़ौरन नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा AC रोड ब्लॉक रहंदो।